मीरपुर साकरो लग चौकाणी स्टॉप का लधिया स्टॉप ताईं अवामी सख्त मुतालबे का पोइ ताज़ो ठहियल रोड ते ट्रैक्टर गोबल हलण सबब रोड हंधा हंधा उखड़न लगो। ताज़ो ही चौकाणी स्टॉप ऐं लधिया स्टॉप का मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रोड त कॾहिं एमपीए सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी पारां ठाराया विया आहिनि, जेके पहिरियां ज़बूर हुजण करे माण्हुनि खे वॾी तकलीफ़ हुई, जॾहिं त रोड ठहण खां पोइ रोड मथां ट्रैक्टरनि जा गोबल हलाया पिया वञनि। ट्रैक्टर जा गोबल हलण सबब रोड हंधा हंधा उखड़न लगो। शहरनि तरफ़ां काफ़ी शिकायतुनि बावजूद ट्रैक्टर जा गोबल हलण करे रोड टुटण लगो, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया ऐं हद जी पुलिस अहिड़े अमल जो को बि नोटिस न वरितो। हितां जे रहवासियुनि सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी, सूबाई वज़ीर सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी, चेयरमैन ज़िले काउंसिल अब्दुल हमीद पवर खां मुतालबो कयो आहे त एसएचओ मीरपुर साकरो खे पाबंद कयो वञे त जेके ट्रैक्टर में बिना टायरनि जे गोबल ज़रिए रोड जी खेड़ी कनि था, उन्हनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची